बिजली जी क़ीमतुनि में वाध ऐं टैक्सिस ख़िलाफ़ सॼे मुल्क में अवाम जे एहतिजाज बाद निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि इजलास, तवानाई वारी वज़ारत समेत लाॻापियल अख़्तियारनि जी शिरकत। निगरान वज़ीर आज़म खे पावर डिवीज़न, पाणी ऐं बिजली वारी वज़ारत ब्रीफिंग ॾींदे चयो त बिजली जूं क़ीमतूं नेपरा तय कंदी आहे। कंज्यूमर प्राइस इंडेक्स तहत बिजली जी क़ीमतुनि में तब्दीली थींदी आहे। घरेलू वापेदारनि लाइ बिजली जी क़ीमतुनि में ₹3.82 जी वाध कई वई। सिर्फ़ 4.9 वापेदारनि लाइ ₹7.5 फी यूनिट क़ीमत में वाध थी। 31.6 वापेदारनि लाइ बिजली जे अघनि में 3 खां ₹6.5 ताईं फी यूनिट वाध थी। व्याज जी शरह ऐं फ्यूल प्राइस एडजस्टमेंट सबबि बिजली जे अघनि ते फ़र्क़ु पवंदो आहे। बिजली जी क़ीमतुनि में वाध जो वॾो फ़र्क़ु 400 यूनिट खां वधीक इस्तेमाल कंदड़नि ते लागू थियो। बहुत बड़ा सानिया था जान मोहम्मद मरार की शहादत का। उस वक्त मैं चीफ मिनिस्टर था। उसी रात को हमने फायर ब्रिगेड रजिस्टर कराई। पहले हमें पता चला था कि वो अस्पताल में और दुआ थी कि वो बच जाए, अल्लाह ताला को मंजूर नहीं था। उसके बाद 3 लोग जो नॉमिनेट किए थे, वैसे तो 18 या 19 लोग गिरफ्तार किए थे, उनमें से जो 3 नॉमिनेटेड थे वो अभी तक गिरफ्तार हैं। बाकी जो और लोग हैं, मेरी दरख्वास्त है निगरान हुकूमत से कि जल्द से जल्द उनके कातिलों को गिरफ्तार किया जाए ताकि उनको इंसाफ मिले। शहीद जान मोहम्मद मरार जो क़त्ल वॾो सानियो हो। वाक़े वक़्त मां वॾो वज़ीर हुयुसि। FIR कराए कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार करायो, पर मुख्य कातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। अॻूणे वॾे वज़ीर मुरादल शाह जी शहीद जान मोहम्मद मरार जे तॾे ते पहुची वारसनि सां ताज़ियत। मुरादल शाह वारसन ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त निगरान सरकार खे गुज़ारिश आहे त शहीद जान मोहम्मद मरार जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, जीअं खेसि इंसाफ़ मिली सघे। पीपुल्स पार्टी चूंडूं पोइते करण जे हक़ में नाहे। चाहियूं था त इलेक्शन 90 ॾींहनि अंदरि थिए। 29 अगस्त ते पीपुल्स पार्टी जो वफ़द चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात करे पंहिंजे ख़दशनि खां आगाह कंदो। सखर में बेदर्दी सां क़त्ल कयल KT न्यूज़ ऐं कावश जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद मरार जे क़त्ल खे 14 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम। रुगो 3 सहूलियतकारनि खे हिरासत में वठण बाद ख़ामोश बणिजी वेही रही। निगरान हुकूमत शहीद जान मोहम्मद मरार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ 2 हफ़्तनि जी मोहलत घुरी वरिती। कराची प्रेस क्लब आॾो थियल तारीख़ी एहतिजाज में निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ शहीद जान मोहम्मद मरार जा कातिल मास्टर माइंड ऐं सभई सहूलियतकार 2 हफ़्तनि अंदरि गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। शहीद जे वारसनि खे रेंजर्स जी सिक्योरिटी ॾियण ऐं केस खे ख़राब कंदड़ SSP सिंगार मलिक ख़िलाफ़ वफ़ाक़ खे लिखण जा मुतालबा बि मञिया विया। सहाफ़ी अॻवाननि चेतावनी ॾिनो त निगरान हुकूमत मुतालबनि ते अमल न कयो त ॿीहर CM हाउस आॾो भरपूर क़ुवत सां एहतिजाज कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद मरार जो केस ख़राब करण जे इल्ज़ाम हेठि आयल SSP सकर सिंगार मलिक हटाइण बावजूद चार्ज न छॾी। हिक ई धक में 14 थाणनि जा SHOs बदिली करे छॾिया। SHOs जी बदिली वारी ख़बर KT न्यूज़ ते नशर थियण बाद DIG सकर जावेद जिसकाणी नोटिस वरितो। हटायल SHOs SSP सिंगार मलिक पारां 14 थाणनि जे SHOs जी बदिलियुनि जा ऑर्डर वापसि वरिता विया। DIG पारां बदिली कयल SHOs खे साॻियनि थाणनि ते चार्ज संभालण जो हुकुम। बदिली कयल SHOs में C सेक्शन थाणे जो SHO बि शामिल। C सेक्शन थाणे जी हद में ई KT न्यूज़ ऐं कावश जे ब्यूरो चीफ जान मोहम्मद मरार खे शहीद कयो वियो हो। पटनी साइट, गदपुर कैंट, बागड़जी, दातलो ऐं बायजी थाणनि जे SHOs खे बि तब्दील कयो वियो। 2 ॾींहं अॻु सिंगार मलिक खे SSP सखर जे उहिदे तां हटाए इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई हुई। वक्ती गवर्नर ऐं सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी चक में शहीद जान मोहम्मद मरार जे वारसनि सां ताज़ियत। वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी शहीद जान मोहम्मद मरार जे वारसनि खां वाक़े बाबति ॼाण वरिती। आगा सिराज दुरानी चयो आहे त शहीद जान मोहम्मद मरार जे क़त्ल ते ॾुख पतो। उमीद आहे त संदसि कातिल खे अंजाम ताईं पहुचाए वेंदो।
शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं नींगरी फातिमा जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। टंडो मोहम्मद खान मलीर बदीन हाला काज़ी अहमद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। घोटकी मीरपुर ख़ास ऐं ॾहरकी में सिंधी अदबी संगत अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुज़ाहिरो। नौशर फिरोज़ में सिंधी अदबी संगत जे सॾ ते मुज़ाहिरो कयो वियो। किपरो टंडो आदम ऐं फरीदाबाद में बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार करण ऐं नींगरी फातिमा जे खून सां इंसाफ़ जो मुतालबो। रानीपुर जी पिरानी हवेली में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल कयल नींगरी फातिमा केस में पुलिस जूं फुर्तियूं। अॻूणे SHO रानीपुर ॿिनि डॉक्टरनि ऐं सिहत खाते जे हिकु मुलाज़िम खे आज़ाद करण वारी ख़बर KTN न्यूज़ ते नशर थियण बाद पुलिस में थरथिलो। अॻूणे SHO मीर अमीर चांद रूरल इस्पताल जे MS डॉक्टर अली हसन वसाण, डॉक्टर फताह मेमण वॾे मुंशी ऐं सिहत खाते जे मुलाज़िम इम्तियाज़ मीरासी खे छॾण बाद कुझु कलाकनि अंदरि ॿीहर हिरासत में वरितो वियो। 5 सहूलियतकारनि खे पुलिस हिरासत में रखण वारी तस्वीर बि जारी करे छॾी। पुलिस दावा कई आहे त जवाबदारनि खे आज़ाद नाहे कयो वियो, उहे पुलिस जी हिरासत में ई आहिनि। उन्हनि पंहिंजे बेगुनाही जा सबूत DSP CTD अब्दुल कदूस कलवड़ खे पेश कया आहिनि। फातिमा क़त्ल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार पीर असद शाह जिस्मानी रिमांड ते पुलिस तहवील में आहे। केस में नामज़द जवाबदार हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह अञा ताईं गिरफ़्तार न थिया। महंगाई थी वही है जो गरीब खुदकशी करण लाइ तैयार थी विया। वेलो खाऊं था, वेलो आवाम गरीब वेठी है। गैस कोने को काठियूं अलग वठी दाचूं, 400 जूं काठियूं रोज मारियूं था। गैस जा बिल अलग था चल। बिजली एडी महंगाई आ जो पगार मां पूरी कान थी पए। बिल वॾा वॾा था चल, पर इस्लामाबाद ऐं लाहौर वारा उहे असांजे बिल मोकिलिनि था ऐं गरीब आवाम खे मारिन कंदा। महांगाई जी चकी में पीसजंदड़ अवाम जो सबुर जवाब ॾेई वियो। बिजली जे गरनि बिलनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में प्रवासी रोडनि ते निकिरी आया। दादू में शहरनि सां गॾु अदाकार गुलाम नबी भंड जो ॻिचे में गाह ॿधी अनोखो एहतिजाज। सखर में सिमाल ट्रेडर्स जे सॾ ते घंटा घर चौक वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो ऐं वियो। खैरपुर में वापारियुनि ऐं दुकानदारनि बिजली जा बिल साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि जो चवणु आहे त बिजली जा बिल वाधू करे गरीब माण्हू जो जीअण जंजाल बणाए वियो आहे। गरीब माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान थी वियो आहे। फौरी तौर महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। हुकूमत बिजली जे बिल्स वारो मामलो हल न कयो त मुल्क में ॾफेड़ थी सघनि था। MQ अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त हू मुल्क में फौरी चूंडूं चाहियूं था त मुल्क में शफ़ाफ़ ऐं अणधुरी इलेक्शन थिए। शफ़ाफ़ चूंडुनि ऐं नईं तकबंदियुनि लाइ कुझु हफ़्तनि या महीननि जो वक़्तु लॻे थो त उहो खसारे जो सौदो न आहे। पाकिस्तान जी तरक़ी बलोचिस्तान जी तरक़ी खां सवाइ नामुमकिन आहे। हुकूमत बलोचिस्तान में परॾेही सीड़पकारी वधाइण, ज़रई ऐं सनअती शोबे जी तरक़ी ऐं रोज़गार जा मौक़िया वधाइण तोड़े ज़रई ऐं सनअती शोबे जी तरक़ी लाइ तरजीह बुनियादनि ते क़दम खणंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ बलोचिस्तान जे क़बाइली अॻवाननि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त हुकूमत मुल्की मईशत जी तरक़ी में बलोचिस्तान जे किरदार खे वधाइण लाइ इंफ्रास्ट्रक्चर, बिजली, पाणी ऐं ॿिया घुर्बल वसीला फ़राहम करण लाइ कोशिश कंदी। क़बाइली अॻवाननि वज़ारत उज़्मा जो उहिदो संभालण ते वज़ीर आज़म खे वाधायूं ॾिनियूं। कंबर वेझो ॻोठ हमज़ा चचू में 2 भेनरूं पाणी जी खॾ में ॿुॾी फौत। 8 वरनि जी साजिदा मक्सी पेर तिड़कण सबबि खॾ में किरी त खेसि बचाइण लाइ वॾी भेण 12 वरनि जी मजीदा बि लही पई। पाणी ऊनो हुअण सबबि ॿिन्ही भेनरुनि खे बचाइण जी कोशिश कई वई पर फौत थी वयूं। फौतियुनि जा लाश घर पहुचण ते रोॼड़ाड़ो। बख्शापुर में मुखी जगदेश कुमार, जयदीप कुमार ऐं आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ
SUP जे सॾ ते रैली। मुगविन जी बाज़ियाबी लाइ SUP जी रैली में सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। अॻवाननि चयो आहे त मामले जो नोटिस वठी मुगविन खे बाज़ियाब कराए वञे। जेकाबाद वेझो ॻोठो आदम खान पावर में मरहूम सरदार मंज़ूर खान पावर जो चालीहो। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुरादल शाह ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह समेत सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे सरदारनि जी वॾे अंग में शिरकत। मीर मंज़ूर खान पावर जी वॾे फर्ज़न चंगेज़ खान पावर खे सरदारी जी पग ॿधाई वई। ऐं भारतीय क्रिकेट बोर्ड जे सदर राजर बनी पाकिस्तान जे दौरे जी तस्दीक करे छॾी। हिक बयान में राजर बनी चयो आहे त हू नायब सदर राजीव शुक्ला सां गॾु 4 सेप्टेम्बर ते पाकिस्तान पहुचंदो। सरकारी अजाणे में शिरकत खां सवाइ एशिया कप जूं मैचिस पिणु ॾिसंदो।